नाज़िब पिशावर हाई कोर्ट वेस्ट्राला केपीके के तलब करण खिलाफ दरख्वास्त से फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ॿुधणी दौरान सोहेल अफरीदी जे वकील जलसे में कयल तकरीर जो स्क्रिप्ट पढ़ी ॿुधायो। जस्टिस अरशद रिमार्क्स ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन सख़्त एक्शन वठे त पोइ असां वटि अचो। अवां पंहिंजे लाइ मसइला पाण त पैदा कयो। अञा त इलेक्शन कमीशन वेस्ट्राला खे नाअहल या कम खां नाहे रोकियो। सोहेल अफरीदी जे वकील मौक़िफ़ अख्तियार कयो त इलेक्शन कमीशन वेस्ट्राला खिलाफ फौजदारी समेत का बि कार्रवाई करे सघे थी। ॿिए तरफ़ इलेक्शन कमीशन पारां चूंड मुहिम दौरान ज़ाब्ता इख़लाक़ जी भनकड़ी ते वेस्ट्राला केपीके खे अॼु तलब कयो वियो आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। पिशावर हाई कोर्ट वेस्ट्राला केपीके खे तलब करण खिलाफ दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ॿुधणी दौरान सोहेल अफरीदी जे वकील जलसे में कयल तकरीर जो स्क्रिप्ट पढ़ी ॿुधायो। जस्टिस अरशद रिमार्क्स ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन सख़्त एक्शन वठे त पोइ असां वटि अचो। अवां पंहिंजे लाइ मसइला पाण था पैदा कयो। अञा त इलेक्शन कमीशन वेस्ट्राला खे नाअहल या कम खां नाहे रोकियो। सोहेल अफरीदी जे वकील मौक़िफ़ अख्तियार कयो त इलेक्शन कमीशन वेस्ट्राला खिलाफ फौजदारी समेत का बि कार्रवाई करे सघे थी। ॿिए तरफ़ इलेक्शन कमीशन पारां चूंड मुहिम दौरान ज़ाब्ता इख़लाक़ जी भनकड़ी ते वेस्ट्राला केपीके खे अॼु तलब कयो वियो आहे।